दहशतगर्दी ॿीहर कर खणी रही आहे। टीटीपी ऐं टीटीए जे गठजोड़ जा ठोस सबूत मौजूद आहिनि। दहशतगर्दनि खे असांजो दुश्मन हर क़िस्म जा वसीला पहुचाए रहियो आहे। 2018 वांगुरु दहशतगर्दी खे चिबाटे छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं क़ौमी पैगाम अमन कमेटी जे मेंबरनि सां ॻाल्हियूं। क़ौमी ॿधी जी जेतिरी अॼु ज़रूरत आहे शायदि पहिरियां कॾहिं बि न हुई। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल वापस वठी छॾियो। हुकूमत 10 जनवरी ते इस्लामाबाद मकानी हुकूमत तरमीमी ऑर्डिनेंस जारी कयो। नोटिफिकेशन मूजिब ऑर्डिनेंस में इस्लामाबाद में मकामी हुकूमत जो ढांचो तब्दील कयो वियो आहे। मकामी हुकूमतुनि जो इलेक्शन मूड भी तब्दील कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन इस्लामाबाद में 15 फरवरी ते मकानी चूंडुनि जे शेड्यूल जो ऐलान कयो हो। महमूद खान अचकज़ई क़ौमी असेंबली में मुखालिफ धुर जो अॻवान मुक़रर। नोटिफिकेशन जारी। अपोजिशन लीडर जो उहिदो उमर अयूब जे नाअहली सबबि ख़ाली थियो हो। इन खां अॻु क़ौमी असेंबली जे इजलास में स्पीकर सरदार अयाज सादिक महमूद अचकज़ई खे अपोजिशन लीडर बणाइण जो ऐलान कयो। स्पीकर चीफ वेब खे अपोजिशन जी नोटिफिकेशन लाइ पंहिंजे चैम्बर में घुरायो। क़ौमी असेंबली जे इजलास में पाकिस्तान नर्सिंग काउंसिल ऑर्डिनेंस पेश। एक्सपोर्ट डेवलपमेंट फंडिंग तरमीम बिल 2026, इंपोर्ट एक्सपोर्ट एक्ट तरमीम बिल, पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन जे नए से जोड़ जक तरमीमी बिल, लाइफ इंश्योरेंस नेशनलाइजेशन तरमीमी बिल भी क़ौमी असेंबली में पेश कयो वियो। असासन जा गोशवारा जमा न कराइण ते सेनेट क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबली जे 159 मेंबरनि जी मेंबरशिप मुअतल। इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट 2017 तहत मेंबरनि जी मुअतली जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब गोशवारा जमा थियण ताईं मेंबर मुअतल रहंदा। औरतुनि जी मख़सूस सीटुनि ते चूंडियल मेंबर भी मुअतली वारी लिस्ट में शामिल। इस्लामाबाद लोकल गवर्नमेंट तरमीमी ऑर्डिनेंस 2026 खिलाफ दरख्वास्त ते नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट वफाकी हुकूमत ऐं इलेक्शन कमीशन का जवाब तलब करे वरितो। दरख्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद में मकानी चूंडुनि जो शेड्यूल जारी कयो हो। क़ौमी असेंबली जे इजलास खां अॻु रुगो 3 ॾींहं अॻु ऑर्डिनेंस जारी जो मक़सदु मकानी चूंडुनि खे मुलतवी करणु आहे। चूंड शेड्यूल जारी थियण खां पोइ ऑर्डिनेंस जो को बि जवाज़ नथो बणिजे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ्ते के आखिरी ॾींहुं ज़बरदस्त तेज़ी। कारोबार दौरान 100 इंडेक्स में 2269 पॉइंट्स जो इजाफो। इंडेक्स 1,83,726 पॉइंट्स की सतह ते पहुंची वियो। स्टॉक मार्केट माहिरनि मूजिब सीड़पकारनि जी दिलचस्पी ऐं चूंडियल शोबे में ख़रीदारी सबबि मार्केट में तेज़ी जो लाड़ो आहे। वफाकी घरो वज़ीर मोहसिन नकवी ऐं बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी जो फ्रंटियर कोर बलूचिस्तान नॉर्थ हेडक्वार्टर जो दौरो। FC बलूचिस्तान नॉर्थ के दस्ते पारा सलामी पेश। मोहसिन नकवी ऐं सरफराज बुगटी शहीदनि जी यादगार ते हाज़िरी भरी गुल रखिया ऐं दुआ घुरी। IG FC पारा बलूचिस्तान नॉर्थ फोर्स की तरबियत, ऑपरेशनल तैयारियुनि ऐं पेशेवराननि सलाहियतुनि बाबति ब्रीफिंग। मोहसिन नकवी चयो आहे त दहशतगर्दी खिलाफ जंग में FC बलूचिस्तान नॉर्थ जूं कुर्बानियूं आहिनि। फितनाल हिंदुस्तान के खात्मे लाइ फ्रंटियर कोर नॉर्थ के ऑफिसरनि ऐं जवाननि जूं कुर्बानियूं विसारण जोगियूं नाहिनि। फोर्स दुश्मन के कुदन इरादनि खे नाकाम बणाईंदी बहादुरी जी नए से तारीख़ सर्जी आहे। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज बुगटी चयो त FC बलूचिस्तान नॉर्थ जा सपूत बहादुरी सां भारतीय स्पॉन्सर दहशतगर्दनि जो ख़ात्मो करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायतुनि ते रिथाबंदी ऐं तरक्की वारे खाते जी टीम जो मली नदी ते तामीर थींदड़ पुल जो दौरो। कैदाबाद में N5 मुर्गीखाना पुल जो भी मुआइनो ऐं राबती कम रफ्तार ऐं मयार जो जाइज़ो वरितो वियो। ब्रीफिंग में ॿुधायो वियो त मनसूबे जी फिजिकल अॻु भराई 65% मुकमल थी चुकी आहे। वॾे वज़ीर हिदायत कई त पुल मनसूबे खे मई 2026 ते मुकमल कयो वञे। तरक़ियाती कमनि जे मयार ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी बर्दाश्त न कई वेंदी। कलेक्टर खे यूटिलिटी मुंतक़ली में देर बाबति ख़त जारी कया वञनि। मेरुबाब चांडो जे 2 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी 23 जनवरी ताईं मुलतवी। सरदारनि जा माण्हू घिटीअ मां हथियारनि सां गुज़रनि था पर असां खाइण ॾियण वारा न आहियूं। उमेरुबाब चांडीअ जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं हीअ अदालत आहे।
हिननि जूं जागीरूं आहिनि ऐं नई थाणा आहिनि जो हिननि जा नाला निकिरंदा। सरदार चांडे जो चवणु आहे त जंहिंजे केस में आहियूं उहो छमण चर्स किथे खपाईंदो हो। 2005 जा केस उथसि। सॼी दुनिया खे ख़बर आहे त आफ़ीम केरु थो खपाए। बजे जाती है, फिर आती है 11 बजे। कोई भी काम बड़े काम करवाने वाला आएगा उसको हम बोलेंगे अभी लाइट नहीं है तो अर्जेंट काम करना है, उसको कैसे काम करके देंगे? पूरे 24 घंटे में जो है ना 6 घंटे लाइट देते हैं। बिल के टाइम बिल पूरा टाइम पे चाहिए और बिल पूरा चाहिए इनको। लाइट होगी तो हमारा काम होगा, लाइट नहीं हो तो हमारा काम नहीं होगा। कुछ ना कुछ तो हमारे बारे में सोचो, कुछ ना कुछ तो रहम करो। कारोबारी मानू परेशान लगाते हैं। कुंडे वाले की लाइट होती है और जो मीटर लगाए हुए उनकी लाइट होती है। कोरगी वारे इलाइक़े मिरहान टाउन में गुज़िरियल 15 कलाकनि खां बिजली बंद। इलाइक़े में पानी जो वॾो बहिरान पैदा थी वियो। बिजली बंद हुजण सबबि कारोबार ठप थी वियो। के इलेक्ट्रिक इंतजामिया शिकायतुनि बावजूद बिजली बहाल न कई। रहवासियुनि पारां के इलेक्ट्रिक ऑफिस आॾो धरणे जो ऐलान। मुल्क में शबे मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक़ीदत ऐं मज़हबी जज़्बे सां अॼु मल्हाई पई वञे। मस्जिदुनि में ख़ासि इबादत, नफ़िल दुरूद, सलाम ऐं महफ़िलुनि जो इंतज़ाम।